नाज़रीन ताकि बुधाइंदा हलूं तो सरकारी मुलाजमत से गड सहाफ़त करण वाला सहाफ़ी और बिया प्रोफेशनल सहाफ़ी जेके अवाम लाए सहाफ़त कन था उहे छा चवन था हिन सहाफ़ी जो गालियों थोड़ो गौर से बुधो। इन सबक इन मां असीं सबक छो नथा सिखूं? दादू भान जोही नौशहरो मिठी नवाबशाह टंडो बावल कंडियारो नौशहरो फेरोज इते बदीन ठट्टा इते छो आहिनि टे टे चार चार प्रेस क्लब्स? इन सवाल ते जरूर असांखे सोचणो पवंदो। ये प्रेस क्लब्स इन जे लाइ असीं गॾु न आहियूं, असीं पंहिंजो पाण सां न आहियूं, असांजा के अहिड़ा मफ़ाद आहिनि जिन्हनि जे करे असीं हिक ॿिए सां विढ़ंदा आहियूं। पर असांजो इज्तिमाही मफ़ाद त सहाफ़त आहे। अगरि टे प्रेस क्लबूं आहिनि त टिनी में रहंदड़ माण्हू त पाण खे सहाफ़ी सॾाईंदा आहिनि। उहे सभु दावेदार आहिनि, वॾनि वॾनि अख़बारनि टीवी चैनल्स जा नुमाइंदा भी आहिनि, सहाफ़ी भी आहिनि। पर पोइ आख़िर उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत पवे थी टे टे प्रेस क्लबूं ठाहिण जी? उहो इन जा नंढड़ा नंढड़ा ख़सीस मफ़ाद हूंदा आहिनि ऐं उहे मफ़ाद उन जा पंहिंजा न हूंदा आहिनि। उहे मफ़ाद रियासत जा हूंदा आहिनि, पुलिस जा हूंदा आहिनि, ब्यूरोक्रेसी जा हूंदा आहिनि, सियासतदाननि जा हूंदा आहिनि। असीं उन्हनि जे करे इस्तेमाल थींदा आहियूं, असीं उन्हनि जे लाइ इस्तेमाल थी करे हिक ॿिए जी जुंडा पट कंदा आहियूं, असीं उन्हनि जे लाइ इस्तेमाल थी हिक ॿिए खे मारींदा आहियूं, विढ़ंदा आहियूं, ज़लील कंदा आहियूं, हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा आहियूं। ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो। ईअं कोन्हे त को हिन कन्वेंशन खां पोइ ख़तम थी वेंदो ऐं हिन कन्वेंशन खां पोइ असीं सभु खीर खंड थी वेंदासीं ऐं इहो इल्ज़ाम ख़तम थींदा। बिल्कुलु न। हिकिड़ो डिप्टी कमिश्नर ईंदो, हिकिड़ो सहाफ़ी उनजे हक़ में बयान ॾींदो, ॿियो उनजे ख़िलाफ़ ॾींदो, जेको हक़ में ॾींदो उहो उनजी चमचागिरी कंदो ऐं जेको ॿियो थींदो उहो सॼो ॾींहुं चवंदो साईं इहो वॾो हरामी आहे, इन खे नाहे छॾणो। हिकिड़ो SSP ईंदो, असां ईअं ई कंदा आहियूं। मूंखे वाकई जेका सवेर हिते मिसाल ॾिनो मुंहिंजे लाइ इहा इंतिहाई शर्मनाक ॻाल्हि हुई जो पुलिस ऑफिसरनि खे घुराया, असां पटका बदिराया हुया। पुलिस में सुठा माण्हू ज़रूर हूंदा, पर असांजो कमु छा आहे? असांजो कमु पटका बदिराइण नाहे, असांजो कमु हार पाराइण नाहे, असांजो कमु एवॉर्ड ॾियण नाहे, असांजो कमु उन्हनि जे बुरनि कमनि ते तनक़ीद करणु आहे। उन्हनि उहे जेके ॾोह कनि था उन्हनि जी निशानदेही कराइण आहे। पर असां छा था थियूं? मूंखे इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त असीं किथे किथे पुलिस जा बीटर थी उन्हनि जे लाइ भत्ता वसूल कंदा आहियूं। असीं किथे किथे उन्हनि जे लाइ माण्हुनि खे अगवा बि कराईंदा आहियूं। असीं कॾहिं कॾहिं माण्हुनि खे गिरफ़्तार कराईंदा आहियूं। पोइ असां केरु थियासीं? असां भत्तागीर, असां वॾेरा, असां बीटर, पर असीं आहियूं सहाफ़ी। दुनिया जे साम्हूं सहाफ़ी आहियूं असां। असीं वॾे फ़ख्र सां चऊं था मूं वटि वीगो गाॾी आहे, मूं वटि कार आहे, मूं वटि लैंड क्रूज़र आहे, मूं वटि करोड़नि जा पेट्रोल पंप आहिनि, मुंहिंजो कारोबार आहे, मुंहिंजा दुकान आहिनि, मुंहिंजो कराची में बि घरु आहे, सखर में बि घरु आहे, लाड़काणे में बि घरु आहे, ऐं वॾो सहाफ़ी आहियां। इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़रूरु सोचणो पवंदो। मुंहिंजी ज़ाल मूंखे चवंदी आहे तूं अञा ताईं तो वटि कुझु बि न आहे, फलाणे वटि हीअ आहे, फलाणे वटि हीअ आहे, फलाणे वटि हीअ आहे। मां चवंदो मां उनखे सहाफ़ी नथो मञा। माफ़ कजो जेकॾहिं कंहिंखे मुंहिंजा लफ़्ज़ ॾुखिया लॻनि, मां माज़रत घुरंदुसि, पर मां उनखे सहाफ़ी नथो तस्लीम कयां। यकीनन छो जो जंहिं माण्हू वटि बंगलो आहे, जंहिं वटि बंगला आहिनि, जंहिं वटि पेट्रोल पंप आहिनि, जंहिं वटि कारोबार आहे, उन यकीनन को ॿियो रस्तो अख़्तियार कयो हूंदो। उन अख़बार जी नुमाइंदगी मां, टीवी चैनल जी नुमाइंदगी मां इहे पैसा कोन कमाया हूंदा। उन यकीनन रस्तो सिधो साफ़ न कयो हूंदो, उन गैर कानूनी रस्तो ई अख़्तियार कयो हूंदो, उन भतागिरी कई हूंदी, उन माण्हुनि खे अगवा करायो हूंदो, माण्हू गिरफ़्तार कराया हूंदा, वॾेरनि जी चमचागिरी कई हूंदी, वज़ीरनि जी चमचागिरी कई हूंदी, तॾहिं पैसो कमायो हूंदो। पर आहियूं सहाफ़ी, उन जे बावजूद बि सहाफ़ी आहियूं। पोइ साईं उन माण्हू खे जेकॾहिं गिरफ़्तार कजे, उन भत्ताखोर खे, उन बीटर खे, उन जेको बि सम्झो उन अज़ीम सहाफ़ी खे, हलो उन अज़ीम सहाफ़ी खे जेकॾहिं गिरफ़्तार कजे, पाण मुज़ाहिरा कयूं, फलाणे खान खे आज़ादु कयो, फलाणे खान खे आज़ादु कयो, आज़ादी इज़हार ते पाबंदियूं नामंज़ूर, पाण सभु गॾु हूंदासीं। जे गॾु न हूंदासीं भाई, मां जेको माण्हू, हिकिड़े कंहिं दोस्त चयो न कराची में सहाफ़त करणु तमामु सवली आहे। मुंहिंजा भाउ, मां हिते 12 कलाक कमु कंदो आहियां, 12 कलाक मज़दूरी, ऐं वॾो सहाफ़ी आहियां, केहूजे जो उहिदेदार, वॾो अज़ीम लेखक, सभु कुझु, वॾा नाला, सभु कुझु ठीकु आहे, पर मूंखे मुंहिंजे इदारे जे अंदरि दाख़िल थी करे सही लॻाइणी पवंदी आहे, औंठो लॻाइणो पवंदो आहे, ऐं निकिरण वक़्तु औंठो लॻाइणो पवंदो आहे। इहो साबित करणो पवंदो आहे त मूं 12 कलाक हिते कमु कयो आहे, तॾहिं मूंखे पघार मिलंदी आहे।
न त तमामु सवलो आहे मां के नंढड़े अख़बार जो को डिक्लेरेशन वठां का पंहिंजी अख़बार कढां यूट्यूब ते को वॾो चैनल कढी हिकिड़ो लोगो हथ में करे माण्हुनि खे ब्लैकमेल कंदो त तमामु सवलो थी वियो अॼुकल्ह फेसबुक अबा छाजो नुमाइंदो ई फेसबुक जो नुमाइंदो आहियां कंहिंजो नुमाइंदो ई यूट्यूब जो नुमाइंदो आहियां कंहिंजो नुमाइंदो ई BBC सिंधी जो नुमाइंदो आहियां सच त इहो फेसबुक वारनि खे BBC खे यूट्यूब वारनि खे जेकॾहिं ॿुधाइजे उहो त शर्म में ॿुधी मरनि चवंदा हा इहो दादू में असांजो बि नुमाइंदो आहे छा BBC सिंधी जो इदारा अहिड़ो वजूद ई कोन था रखनि हिननि इदारनि जो को वजूद ई न आहे किथे आहे BBC सिंधी कंहिं वटि आहे को डिक्लेरेशन त ही सॼो हिकिड़ो फ्रॉड जो कमु पियो थिए सॼी सिंध में हिकिड़ो फ्रॉड थिए थो सभ खां पहिरीं त घटि में घटि इन फ्रॉड खे त रोकणो पवंदो जेको माण्हू घटि में घटि सहाफ़ी न आहे उन खे त रोकणो पवंदो जेको हिकिड़ी इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त जेकॾहिं सहाफ़ी आहियूं त पोइ सहाफ़ी थियणु खपे पोइ साबित करणु खपे त मां सहाफ़ी आहियां इन ॻाल्हि ते ज़रूर सोचियो त असांखे ही जेके माण्हू फ्रॉड कनि था सहाफ़त जे नाले ते सॼी सिंध में इन खे कीअं रोकणु घुरिजे इहो बुनियादी तौर ते उन प्रोफेशनल सहाफ़ी जो हक़ था मारनि उन प्रोफेशनल सहाफ़ी जे लाइ उहे रस्ता बंदि था कनि ॿी ॻाल्हि मां सरकारी मुलाज़िम आहियां मां पटेवालो आहियां मां तपेदार आहियां मां टीचर आहियां मां अलाए छा छा आहियां पर मां आहियां अज़ीम सहाफ़ी साॻे वक़्तु मां अज़ीम सहाफ़ी बि आहियां हिन ॻाल्हि जो बि असांखे तोइन ज़रूर करणो पवंदो मां बींग आजीज़ जमाली थो चवां मां उन सहाफ़ी जे लाइ कतई मुज़ाहिरो करण जे लाइ तयार न आहियां जेको गवर्नमेंट ऑफ सिंध खां पघार बि खणे थो सहाफ़ी बि आहे पर घोसड़ू बि आहे स्कूल में ॿार बि नथो पढ़ाए ऐं चए थो मां सहाफ़ी आहियां उन माण्हू जे लाइ तव्हां जेकॾहिं मूंखे चवंदो त मुज़ाहिरे में अच मां न ईंदुसि छो जो मां प्रोफेशनल सहाफ़ी आहियां मां हिते 12 कलाक कमु करे पघार थो खणा जेको हराम खोर आहे मां उन जे लाइ कीअं तव्हां सां गॾु मुज़ाहिरे में बीहंदुसि तल्ख़ आहिनि ॻाल्हियूं तमामु तल्ख़ आहिनि सच तमामु कड़ो आहे मुमकिन आहे तमामु दोस्तनि खे ही ॻाल्हियूं बुरियूं बि लॻंदियूं हुजनि पर जॾहिं असां पंहिंजे पाण में गॾु आहियूं अॼु असां वटि ॿियो केर बि कोन्हे न वज़ीर आहे न मुशीर आहे न गवर्नमेंट जो माण्हू आहे असीं सभु पंहिंजा पाण में आहियूं असांखे पंहिंजो पाण सां फेयर थियणो पवंदो मूंखे पंहिंजो पाण सां सचो थियणो पवंदो जेकॾहिं मां पंहिंजो पाण सां सचो न आहियां त कंहिं सां बि सचो नथो थी सघां आख़िरी ॻाल्हि इहा कंदुसि त कंहिं ज़माने में मंज़ूर सोलंगी वारा असां सभु दोस्त तक़रीबन हिकिड़े ई क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद फ़िकर सां लाॻापियल रहियासीं दुनिया में इहो वॾो बहस थियो हुयो त अदब छाजे लाइ सहाफ़त छाजे लाइ अदब बराए अदब सहाफ़त बराए सहाफ़त या अदब बराए अवाम अदब बराए सहाफ़त बराए अवाम ऐं जॾहिं शुरू में अॼु खां 25 साल पहिरीं काविश में उस मूंखे चयो वियो त मां उन ज़माने में सिंधी अख़बारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हुयुसि त मूंखे मुंहिंजे हिकिड़े एडिटर या मालिक मूंखे सॾाए चयो त बाबा असीं को जहाद कोन था कयूं तूं जेकॾहिं जहाद कंदो हूंदे भली कर असां जहाद नथा कयूं असीं कारोबार था कयूं सो इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे जेको सेठ आहे जेको सरमाएदार आहे जेको टीवी जो मालिक आहे अख़बार जो मालिक आहे हू कारोबार थो करे हू अवाम जे लाइ कुझु नथो करे पर तव्हां छा था कयो असीं सहाफ़त अवाम जे लाइ था कयूं या सहाफ़त पैसा कमाइण जे लाइ था कयूं इहो असांखे ज़रूर तय करणो पवंदो जेकॾहिं असीं सहाफ़त अवाम जे लाइ कंदासीं नौशहर फिरोज़ जे माण्हुनि सां गॾु बीठा हूंदासीं सवाल ई पैदा न आहे SSP में हिमत न आहे जो नौशहर फिरोज़ जे सहाफ़ी खे गिरफ़्तार करे कंहिं दहशतगर्दी जे केस में छो जो नौशहर फिरोज़ जो अवाम तव्हां सां गॾु बीठो हूंदो असां वटि मिसाल आहिनि जोई में 90s में जोई में असां इहो करे ॾेखारियो हुयो असीं नंढनि अख़बारनि जा नुमाइंदा हुयासीं पर माण्हुनि जे हक़नि जे लाइ लिखंदा हुयासीं मुज़ाहिरनि में हज़ारनि जे तइदाद में माण्हू असां सां गॾु बीठा हूंदा हुया पुलिस में हिमत न थींदी हुई गिरफ़्तार करण जी पर अॼु असां ईअं छो नथा कयूं छो जो असां उन्हनि पुलिस सां गॾु बीठा आहियूं जेको अवाम जे ख़िलाफ़ु आहे असीं उन रियासत सां गॾु बीठा आहियूं जेका रियासत अवाम जे ख़िलाफ़ु आहे असीं उन वॾेरे सां गॾु बीठा आहियूं जेको वॾेरो अवाम जे ख़िलाफ़ु आहे असीं उन्हनि इदारनि सां गॾु बीठा आहियूं जेके इदारा अवाम जे ख़िलाफ़ु आहिनि असांखे इहो तय करणो पवंदो त असीं अवाम सां जेकॾहिं गॾु बीहंदासीं त अवाम असां सां गॾु बीहंदो रही ॻाल्हि आख़िरी दहशतगर्दीअ वारी जेकॾहिं सहाफ़त करणु माण्हुनि जे हक़नि जे लाइ लिखणु कलम जो पोरियो करणु जेकॾहिं दहशतगर्दी आहे त पोइ मां आजिज़ जमाली दहशतगर्द भली मूंखे पुलिस गिरफ़्तार करे
माण्हुनि जे हक़नि जे लाइ लिखणु, सच लिखणु, सची सहाफ़त करणु दहशतगर्दी आहे। त हा, असीं दहशतगर्द, IG सिंध बि ॿुधी छॾे असीं दहशतगर्द, ऐं बाक़ी रियासती इदारा ॿुधी छॾनि असीं दहशतगर्द, अचो असांखे गिरफ़्तार कयो।